हिन दिल जूं छा ॿुधाया खोले मां यार ॻाल्हियूं टे चार ई त नाहिनि आहिनि हज़ार ॻाल्हियूं हो हिन दिल जूं छा ॿुधाया खोले मां यार ॻाल्हियूं टे चार ई त नाहिनि आहिनि हज़ार ॻाल्हियूं हिन दिल जूं छा ॿुधाया छा ॿुधाया छा ॿुधाया हो सदमा ऐं सूर सख़्तियूं कावड़ मलाल बूटा हो सदमा ऐं सूर सख़्तियूं कावड़ मलाल बूटा दोहराई चौथो दिलबर दोहराई चौथो दिलबर से बारे बार ॻाल्हियूं टे चार ई त नाहिनि आहिनि हज़ार ॻाल्हियूं हिन दिल जूं छा ॿुधाया खोले मां यार ॻाल्हियूं टे चार ई त नाहिनि आहिनि हज़ार ॻाल्हियूं हिन दिल जूं छा ॿुधाया हाय 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 छा कजे छा कजे छा कजे अस्सलामु अलैकुम कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो चाक आहियो चङा आहियो भला आहियो आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो पंहिंजनि सॼणनि सां पंहिंजे प्यारनि सां पंहिंजे दिलि वारनि सां पंहिंजे ओड़े पाड़नि सां स्पेशली जनाब पंहिंजे घर वारनि सां जिथे हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो मुंहिंजूं दुआऊं मुंहिंजो प्यार मुंहिंजी मोहबत हमेशह अव्हां सां गॾु हूंदी आहे राति जा ई 2 कलाक जी कोशिशि हूंदी आहे त हिन 2 कलाकनि में मोहबत भरी कचेरी कजे प्यार भरी कचेरी कजे ख़ुशियुनि भरी कचेरी कजे अहसास भरी कचेरी कजे आफ्टर लॉन्ग टाइम मतिलबु कुझु हफ़्तनि खां पोइ वरी अव्हां सां मुलाक़ात थी आहे लाइव विथ राजा में ऐं छो त मां उमिरि ते वियो हुउमि त उनखां पोइ वरी ब्रेक लॻी वियो शो खे त इनशाला वरी पाण कंटिन्यू कयो आहे हिन शो खे सो मंडे ऐं ट्यूज़डे सूमर अंगारो राति जो 9 खां 11 बजे ताईं अव्हां सां थींदी आहे मुलाक़ात ऐं अव्हां जूं कचहरियूं अव्हां जूं ॻाल्हियूं ऐं अव्हां जे कॉल्स जो आउं हूंदो आहियां मुंतज़िर छो त राति थिए थी सूर जागनि था ऐं जॾहिं सूर जागंदा आहिनि त पोइ लाइव विथ राजा सिंध टीवी जो हिकिड़ो ई रस्तो आहे हिकिड़ी दवा आहे पंहिंजो प्रोग्राम में शामिलु थियणु ऐं पंहिंजा सूर ॿुधाइणु सो अॼु हिन शो में बल्कि हमेशह कंटिन्यू टपाल मेज़बान मूंसां गॾु आहे जी टपाल मेज़बान जशन जमालो तमामु ज़बरदस्त हिकिड़ो गेम शो टपाल मेज़बान खणी अची रहियो आहे तव्हांजे पंहिंजनि शहरनि में सखर हुजे हैदराबाद हुजे ठट्टो हुजे जैकबाबाद हुजे घोटकी हुजे लाड़काणो हुजे खैरपुर हुजे नौशर फिरोज़ हुजे या उनखां अलावा दादू हुजे जेके बि थोरा शहर आहिनि सिंध जा उन्हनि सभिनी शहरनि में टपाल मेज़बान खणी अची रही आहे पंहिंजो तमामु ज़बरदस्त गेम शो जंहिंजो नालो आहे टपाल मेज़बान जशन जमालो ऐं टपाल मेज़बान जशन जमालो जो हिन दफ़े मां बि हिसो आहियां ऐं मां हूंदुमि मेज़बान ज़ुहैब चांडियो हूंदो मूंसां गॾु मेज़बान ऐं ॿई असां मेज़बानी कंदासीं हिन शो जी तमामु ज़बरदस्त शो आहे हिन शो में शामिलु थियण जे लाइ तव्हांखे कुझु न आहे करिणो टपाल मेज़बान जो पैकेट वठिणो आहे टपाल मेज़बान जो जॾहिं तव्हां पैकेट वठंदो त उनजे अंदरि हिकिड़ो सुफ़ो हूंदो जंहिं ते तफ़सीलात दर्ज करणी पवंदी तफ़सीलात लिखणी पवंदी तव्हांखे पंहिंजो नालो पंहिंजो शिनाख़्ती कार्ड नंबर पंहिंजे इलाइक़े जो एड्रेस ऐं उन सां गॾु पंहिंजो फ़ोन नंबर उहो लिखी त वेझो को दुकान हुजे टपाल मेज़बान जी चांहि जिथे पियल हुजे टपाल मेज़बान जशन जमाल जो ड्रॉप बॉक्स पियल हुजे हुन में तव्हां विझी छॾियो तव्हांखे ज़रूरु टपाल मेज़बान जेका कंपनी आहे उहा कंपनी वारा तव्हां सां राब्तो कंदा ऐं तव्हांखे पंहिंजे शोज़ में ज़रूरु इनवाइट कंदा ऐं वठी ईंदा लखे रुपयनि जा इनामात आहिनि ज़रूरु तव्हां खटे सघो था सो खोड़ सारियूं कचहरियूं थींदियूं मुलाक़ातूं थींदियूं सभिनी प्यारनि सां दिलि वारनि सां पूरी सिंध में हीउ शो हूंदो मां हूंदुमि तव्हां हूंदो ऐं खोड़ सारियूं कचहरियूं खोड़ सारियूं मोहबतूं हूंदियूं खोड़ सारियूं गेम्स हूंदियूं सो लवली कॉल्स लवली कचहरियूं अॼु बि हिन शो में थियणियूं आहिनि पर कोशिशि इहा आहे त हमेशह वांगुरु हिन प्रोग्राम जेको आगाज़ कयूं उहो कंहिं न कंहिं सुठे सुठे सूफ़ी कलाम सां कयूं अॼु बि ख़ूबसूरत कलाम अॼु बि ख़ूबसूरत आवाज़ ख़ूबसूरत अंदाज़ पंहिंजे हिन प्रोग्राम में शामिलु था रखूं आज़ा पर जो प्यारो आवाज़ ऐं प्यारो अंदाज़ ॻाल्हि आहे हैरानीअ जी हैरान केरु कंहिं ते थिए थो अचो त ॿुधूं ऐं ॾिसूं
किस पे मेरा नादान हुआ, हैरान हुआ, हैरान हुआ, हैरान हुआ, हैरान हुआ। वेलकम जी अगेन, खुश आमदीद। भलीकार 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 सां गॾु गॾु भली ख़ो आख़िते पखे रागले भली करे आयो आहे। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। राज हिन ख़ूबसूरत पैर में हिकु दफ़ो ॿीहर रहां सभिनी खे भलीकार। छो त राति थिए थी, सूर जागनि था, ऐं जॾहिं सूरनि खे सुम्हारिणो आहे, सो उन्हनि खे निंड में वठी वञिणो आहे, त पोइ पंहिंजो पाण सां कुझु फ़ैसिला करणा पवंदा। ज़िंदगी उन तरीक़े सां हलाइणी पवंदी जीअं ज़िंदगी असांखे वठी वञे, उन ई तरीक़े सां हलाइणी पवंदी। छो त सिग्नल्स टे हूंदा आहिनि, ग्रीन, येलो एंड रेड। ऐं ग्रीन सिग्नल जेको हूंदो आहे उहो त ओपन हूंदो आहे, तव्हां ज़िंदगीअ जी गाॾी खे हलाईंदा रहंदा आहियो, हलाईंदा रहंदा आहियो, हलाईंदा रहंदा आहियो। पर येलो जेको सिग्नल हूंदो आहे, उन वक़्तु थोरो पाण खे संभालणो पवंदो आहे। त हाणे केॾी महिल बि रेड सिग्नल थी सघे थो लाइफ में। जॾहिं तव्हांजी ज़िंदगीअ में येलो सिग्नल अची वञे, त कोशिशि कयो त थोरो पंहिंजो पाण खे रोकियो, थोरो पंहिंजो पाण खे किथे न किथे त रोकणो आहे पंहिंजो पाण खे। ऐं जॾहिं रेड सिग्नल अची वञे त सफ़ा गाॾी खे रोके छॾियो, ब्रेक लाइफ खे थोरो चेंज करे छॾियो, लाइफ जा रूल्स कुझु चेंज कयो, ज़िंदगीअ में जेके तव्हां डेली कमकार कयो था उन्हनि खे थोरो चेंज कयो, त जीअं ज़िंदगी आसान थी वञे। सो किथे न किथे रुकणो ज़रूरु आहे, पर वरी उनखां पोइ ग्रीन सिग्नल ईंदो, ज़िंदगी जी गाॾीअ खे अॻिते हलाइजो। सो 02135122964 टेलीफोन नंबर आहे, इन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में लाइव शामिल थींदो। मैसेज अवां कंदो जनाब, राजा में मुंहिंजो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज बि करे सघो था। सो कचहरियूं ॻाल्हियूं ऐं राति जो ख़ूबसूरत पर तव्हांजा आवाज़ मूंसां गॾु हूंदा। वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। हलो हलो, ओके जी, कॉल डिस्कनेक्ट थी, का ॻाल्हि कान्हे का। कोशिशि कयो त जॾहिं कॉल कयो त टेलीविज़न जी आवाज़ खे बिल्कुलु बंदि रखो। ऐं कॉल नंबर जेको आहे, जेके कराची मां जेके कॉल कनि था उहे कोड न मिलाइनि, पर जेके माण्हू मोबाइल फ़ोन था कॉल कनि था उहे कोड ज़रूरु मिलाइनि। 02135122964 टेलीफोन नंबर आहे। उन सां गॾु गॾु राजा में मुंहिंजो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज बि करे सघो था। सो कचहरियूं ॻाल्हियूं ऐं खोड़ सारियूं मोहबतूं तव्हां सां शेयर कंदासीं। जशन जमालो जी मां ॻाल्हि पियो कयमि त टपाल मेज़बान जशन जमालो में शामिलु थी खटियो शानदार क़ीमती इनामात। ऐं उहो तव्हां कीअं था शामिलु थी सघो, छो त तव्हांजे पंहिंजनि शहरनि में ही शो अची रहियो आहे ऐं मां बि तव्हां सां गॾु हूंदुमि। मां मेज़बानी करे रहियो आहियां हिन शो जी, टपाल मेज़बान जशन जमालो जी। त हिन में तव्हांखे शामिलु थियण लाइ पैकेट वठिणो आहे टपाल मेज़बान जो। जॾहिं तव्हां पैकेट वठंदो त हुनजे अंदरि हिकिड़ो मालूमाती पेपर हूंदो, उन ते मालूमात पंहिंजी दर्ज कंदो, पंहिंजो नालो, पंहिंजो शिनाख्ती कार्ड नंबर, पंहिंजो एड्रेस, पंहिंजो फ़ोन नंबर उहो दर्ज करे तव्हां वेझो जेको को दुकानु हुजे उन ते ड्रॉप बॉक्स पियल हूंदो टपाल मेज़बान जशन जमालो जो, उन ड्रॉप बॉक्स में तव्हां पंहिंजो उहो पेपर विझी छॾियो ऐं तव्हांखे ज़रूरु शामिलु कंदा टपाल मेज़बान चांहि वारा, ऐं ज़रूरु तव्हां उन क़ीमती इनामात खटे सघो था उन शो मां। सो 02135122964 टेलीफोन नंबर आहे, इन नंबर खे कंहिं डायल कयो आहे जी। अस्सलाम वालेकुम। हलो, अंदरि आवाज़ न आहे। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु थी ॻाल्हाई? अरीबा। अरीबा, ख़ैर मुबारक हूं, ख़ैर मुबारक, ख़ुशि आहीं? चाक चङी भली? मां चाक चङो भलो आहियां, तव्हांजी दुआउनि सां बिल्कुलु तव्हांजे साम्हूं वेठो आहियां। छा हाल अहिवाल आहे? कीअं पई ज़िंदगी गुज़रे? कीअं पियो वक़्तु गुज़रे? कीअं पई ज़िंदगी जी गाॾी हले? ए फर्स्ट क्लास। हा, मूंखे यादि कयो तव्हां? कहिड़ी ॻाल्हि ॿुधाए? तुंहिंजी फुफी खे नंढड़ो थियो आहे? चलो मुबारक हुजे भई, फुफाट थी वियो तोखे। हा, चलो वेरी गुड, मुबारक। मिठाई किथे आहे?
मिठाई तुम कराची में थे तव्हां ॾाचे त तव्हांखे मिठाई एॾां आऊं जॾहिं अचां त सही मिठाई त मोकिले छॾ। खारायां जेको चाहे अची तुम चवंदा उहो वठी ॾिजां। मिठाई त तूं मोकिलींदसि। मिठाई त मोकिली आहे। चलो ख़ैर मुबारक हुजनि तव्हांखे, तव्हांजी पूरी फैमिली खे खोड़ सारियूं। ठीकु आहे, हा चलो गुड। को गानो वानो ॿुधाए। इरफान एसी कीअं हलाए। हेलो हा हा हेलो हा ॿुधाए गानो शानो ॿुधाए। गानो कहिड़ो ॿुधायां? जेको भले वणे आउं ॿुधायां थी, ॿ लाइनूं मूंखे यादि आहिनि। ॿुधाए ॿुधाए ॿुधाए। थो अचे महबूब मुंहिंजो सेज खे सिंगारियो, थो अचे महबूब मुंहिंजो सेज खे सिंगारियो, गुल छाया में मुश्क अंबर हारियो, थो अचे हा हा थो अचे महबूब मुंहिंजो सेज खे सिंगारियो। वाह वाह साईं वाह, वाह साईं वाह। जीअं अचे जाने वफ़ा झूम जी महफ़िल वञे। वाह भई वाह। चलो महिरबानी अरीबा, थैंक यू। हा आई विल सी यू सून। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़। अरीबा मूंसां गॾु गॾु भाई फ्राम मकली, ऐं ठटे जे पासे में मकली। मकली ॾाढो प्यारो शहर, ऐं इन शहर वारनि सभिनी प्यारनि खे खोड़ जेके बि दिलि वारा जेके हिन वक़्तु ठटे ऐं मकली मां ॾिसण विया सभिनी खे सलाम। तो ख़ुशि जो आबाद हुजो, सदा सलामत जो। राति थिए थी, सूर जागनि था, जिन जिन जा सूर जागनि उहे असांखे कॉल कनि। ऐं जॾहिं तव्हांजी कॉल अची वेंदी आहे त पोइ कोशिशि हूंदी आहे त सूर थोरा ठरी वेंदा आहिनि ऐं सुम्ही पवंदा आहिनि। वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आहे? अच्छा भाई गुलरेज अली चांडियो ॻाल्हायां थो। कहिड़ा हाल आहिनि? कहिड़ा हाल आहिनि गुलरेज? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? अल्लाह साईं शुक्र अल्हम्दुलिल्लाह। मूंखां तव्हांखे उमिरि जी सलाह हासिल करे आया आहियो त खोड़ सारी मुबारक। ख़ैर मुबारकूं मुंहिंजा जानी, ख़ैर मुबारकूं। तव्हां ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। लाड़काणे जा कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह सभु ख़ैर लॻो पियो आहे। लाड़काणो बि सही लॻो पियो आहे अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा एहसान आहिनि। चलो वेरी गुड वेरी गुड। तव्हांजे शहर में अचूं था वेरी सून लाड़काणे, जशन जमालो टपाल मेज़बान जो। जी जी बिल्कुलु वेलकम, शिरकत कबी ज़रूर। उते भला तयारियूं वयारियूं हलनि पियूं जशन जमालो जूं न? हा हा बिल्कुलु तयारियूं हलनि पियूं ज़ोर शोर सां। इहो लाड़काणे में कहिड़े हंधि थींदो, कहिड़ी एरिया में? लाड़काणे में को जॻह हूंदी जिते जेको अनाउंस ज़रूरु थींदी त लाड़काणे में जिते थींदो, पर लाड़काणे में माना अनाउंस त हींअर कंदा हूंदा न उते, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे। उते असांजूं तस्वीरूं बि हलनि पियूं, असांजूं ओवरऑल हलनि पियूं। तव्हां एंट्री कराई आहे पंहिंजी? न एंट्री त अञा ताईं न आहे कराई। एंट्री कॉल जो नंबर वग़ैरह हूंदो उन ते थी वेंदी इहो आहे न जशन जमालो जो पैकेट वठिणो आहे, उन टपाल मेज़बान जो पैकेट वठिणो आहे। उन में पंहिंजी मालूमात दर्ज करे ऐं वेझो जेको दुकानु आहे उन में वञी ड्रॉप बॉक्स में विझणो आहे, तॾहिं वञी एंट्री थींदी, न त एंट्री ॾाढी ॾुखी आहे। हा बसि इंशाल्लाह इंशाल्लाह शिरकत कबी, एंट्री कराए बि तमामु जल्दी। हा ठीकु आहे ठीकु आहे, पर ख़्यालु रखिजो। ॿियो छा हाल वाला सभु ख़ैर? ॿियो सभु ख़ैर अल्लाह साईं जा एहसान चलो अल्हम्दुलिल्लाह। महिरबानी महिरबानी। कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ अंदाज़ में। छा थियो? लवारा दिल जे नढे अंगण में मोहब्बत न तोरी दोकर सोननि तराज़ियुनि में शीशा जे महल वारा सुहाॾो सिर झुकाए सजदन में उम्र धारी। वाह वाह जी राजा वाह सही वाह, वाह सही वाह। महिरबानी गुलरेज, थैंक यू। गुलरेज चांडियो फ्राम लाड़काणो। हुजे ई नाणो त घुम लाड़काणो। छा कजे छा कजे छा कजे, कुझु कोन कंदासीं, मोहबतूं विराईंदासीं, प्यार विराईंदासीं, ख़ुशियूं विराईंदासीं, ख़ुशियुनि जे अहसास में ऐं सभिनी खे शामिलु रखंदासीं। ऐं ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे प्यारा, पर ज़िंदगीअ खे जेकॾहिं सुठो करणु चाहियो त तव्हांजे हथ में आहे। ज़िंदगीअ खे हसीन करणु चाहियो, ज़िंदगीअ खे बहितर वे में बहितर रस्ते ते वठी हलणु चाहियो त ज़िंदगी तव्हांजे हथ में आहे। ज़िंदगीअ जे हथ में तव्हां न आहियो। सो हर माण्हू जी पंहिंजे पंहिंजे वस जी ॻाल्हि आहे, पंहिंजी पंहिंजी सोच आहे, पंहिंजो पंहिंजी तबियत आहे हर माण्हू जी। के तबियतनि जज़्बाती हूंदा आहिनि माण्हू, के तबियतनि ॾाढा नॉर्मल हूंदा आहिनि, थधा हूंदा आहिनि। पर जेके नॉर्मल थधा मतिलबु हूंदा आहिनि उन्हनि खे मां ज़रूरु इहो चवंदुमि त बिल्कुलु तव्हां सही लाइन ते आहियो, सही रस्ते ते आहियो। जज़्बात जेको आहे न घणो करे नुक़सानु ई कराईंदो आहे ज़िंदगीअ में। वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। हेलो वालेकुम अस्सलाम। अदी केरु पियो ॻाल्हाए भेण? ए अदी सुगरा, किथां पई ॻाल्हाई? ए मकली खां ॻाल्हाई। ख़ुशि आहीं? चाक चङी भली अदी सुगरा?
मुबारक हुजनि, अलाह जी लख लख मुबारक। ख़ैर मुबारकूं अमा, तोखे बि मुबारक हुजनि। महिरबानी महिरबानी। ॿियो छा हाल वाला? हा, निंड थी अचे छा? नंबर लॻाए लॻाए तंग थी पियासीं। ऐं नंबर लॻी वियो आहे त तव्हां जेको आहे सो हाणे त ॻाल्हायो न। हा सभु भला आहिनि। हा चलो ठीकु आहे, सुठी ॻाल्हि आहे, महिरबानी। तूं आई आहे भला को गानो वानो त ॿुधाए। अच्छा मैं गानो कैसे एॾो परे खां आई आहे आदि किरायो भरे। हा कुझु त ॿुधाए। प्रोग्राम असीं सभु ॾिसूं था। भला आहिनि। चलो गुड आहे, महिरबानी महिरबानी भला महिरबानी। ख़्यालु रखिजो पंहिंजो। ठीकु आहे, महिरबानी। हो ॿुधो आहे न गानो, हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त न आहियां, हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त न आहियां। तूं जे गॾु गॾु हुजी, तूं जे गॾु गॾु हुजी पोइ मां आहियां, हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त न आहियां। हो तोसां जॾहिं मिलां तोखे ॾाढो वणा, हो तोसां जॾहिं मिलां तोखे ॾाढो वणा। पाण खे तुंहिंजे लाइ, पाण खे तुंहिंजे लाइ ठाहियो पियो ठाहियां, हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त न आहियां। छा कजे छा कजे छा कजे। कॉल था जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम राजा भाई। बिस्मिल्लाह, केरु आहे? जमालुद्दीन भाई शिकावर खां। जमालुद्दीन साहब कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो, चाक आहियो, चङा आहियो, भला आहियो? अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे। तव्हां ख़ुशि रहो, सॼा ख़ैरनि, तव्हां उमिरि जे साथ जी मुबारक हुजे। ख़ैर मुबारकूं। जमालुद्दीन साहब कमाल करे ॾेखारियो। जी जी हुकुम कयो। को ज़िंदगीअ जो को नओं रस्तो ॾेखारियो। ज़िंदगी जो नओं रस्तो माशाअल्लाह। ख़ुशि रहे, ख़ुशि रखिजे, इहो ई नओं रस्तो आहे। वाह 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 वाह। कुझु गानो वानो ॿुधायो भला पंहिंजे आवाज़ में। हा बिल्कुलु जी, बिल्कुलु ॿुधाईंदासीं। जमालुद्दीन कंदो छा आहे पहिरियां इहो ॿुधाए। असां पंहिंजी ज़मीदारी अबेदारी पुरानी संभालींदा आहियूं। वाह 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 माशाअल्लाह माशाअल्लाह। जेकबाबाद शहर में, शिकारपुर में? शिकारपुर परे आहे सखर खां या जेकबाबाद परे आहे? शिकारपुर सखर नज़दीक आहे। ॿई ॿिन्ही जो रस्तो अलॻि अलॻि आहे? हा रस्तो अलॻि अलॻि आहे। 35 किलोमीटर परे आहे शिकारपुर खां। शिकारपुर खां जी जी ॿई सखर। चलो वेरी गुड। ॿुधायो को गानो शानो ॿुधायो भला। हा न रहंदे तूं न रहंदुसि मां, न रहंदो कुझु विड़ऊं छाले। न रहंदे तूं न रहंदुसि मां, न रहंदो कुझु विड़ऊं छाले। हाय हाय। ओ फ़क़ति अल्लाह जो नालो वञी रहंदो विड़ऊं छाले। न रहंदे तूं न रहंदुसि मां, न रहंदो कुझु विड़ऊं छाले। जी राजा भाई। वाह साईं वाह, वाह साईं वाह, कमाल, महिरबानी महिरबानी। जमालुद्दीन साहब साईं शिकारपुर शहर खां। सो थैंक यू वेरी मच जमालुद्दीन साहब। ॾाढो ज़बरदस्त गीत ॿुधायो। ज़मीदारी आहे तव्हांजी पंहिंजी। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। ऐं मां हमेशह चवंदो आहियां त 50 साल जी नौकिरी खां भलो आहे त माण्हू पंहिंजो 5 सालनि जो जेको आहे न धंधो करे, उहो सुठो आहे। 5 साल में जेकॾहिं धंधो करे थो त 50 साल जी नौकिरी बि का कुझु बि न आहे हुनजे अॻियां। असां हरू जेको आहे सो चवंदा आहियूं यार गवर्नमेंट जी का जॉब मिले, का सरकारी नौकिरी मिले, का जॉब मिली वञे। असां जॉब जे पोयां हूंदा आहियूं। पंहिंजी ज़िंदगीअ में पंहिंजा जेके स्किल्स आहिनि उन्हनि खे असां कॾहिं बि इहो चवंदा आहिनि न त साबित कोन कंदा आहियूं। सो असांखे जेको हुनरु अचे थो, जेको धंधो अचे थो, जेको कारोबार अचे थो, असांखे कारोबार करणु खपे। 0213519964 टेलीफोन नंबर, इन नंबर खे कंहिं डायल कयो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। राजा ख़ुशि आहीं? चाक बिल्कुलु ख़ुशि चाक। केरु आहीं अदी? अदी अदा मां समझी थी ॻाल्हायां सन खां।
सन खां केरु थी ॻाल्हाए? फौजिया सोलंकी। फौजिया सोलंकी। जी कहिड़ा हाल अथई? अधी ख़ुशि आहीं? चाक चङी भली फौजिया? अदा शुक्र आहे, तूं ख़ुशि आहीं? मां ख़ुशि आहियां, सभु सेट A1 फर्स्ट क्लास। कीअं पियो वक़्तु गुज़रे? जी अदी मुबारक साईं। ख़ैर मुबारकूं भेण, ख़ैर मुबारकूं, महिरबानी महिरबानी। अदा अदा हा हा ॿार ख़ुशि अथई? नंढड़ा ख़ुशि अथई? सभु सेट आहिनि, सभु सेट। ॿार बि ख़ुशि आहिनि, नंढड़ी बि ख़ुशि आहे, ज़ालूं बि ॿई ख़ुशि आहिनि, अम्मा बि ख़ुशि आहे। हाँ तुंहिंजी घरवारी खे मुंहिंजा सलाम ॾिजां। तुंहिंजा छो सलाम ॾियां? गॾु पढ़ी आईंसि या? हा गॾु बढ़िया। कहिड़ीअ सां? ॿ शादियूं अथई न? हा न, ॿी कहिड़ी? माना पहिरीअ सां गॾु पढ़ी आहे, ॿीअ सां गॾु पढ़ी आहे? ॿी सां किथे पढ़ी आहे? कराची में। हा किथे पढ़ी आईंसि गॾु? अदा कॾहिं साईं जीअं साईं जी मुबार दे ॾिजां न। हा तो असांजी चांहि ज़रूरु पीअजां। चांहि तव्हांजी पीअंदासीं अदी, चांहि पीअंदासीं। तूं गानो माण्हू त ॿुधाए। गानो अदा गानो मूंखे यादि कोन्हे। छा यादि अथई? भला गीत ॿुधाई। ॿुधाए छा थी ॿुधाए? अदा गीत थी ॿुधाई ॻाइणी आहे न फौजिया। हा फौजिया सुमरो वारा ॻाइणी आहे, सोलंकी थोरी आहे। हा हा उहा सोमरी आहे पर इहो सोलंकी आहे। हा ॿुधाए ॿुधाए सोलंकी। जी हा ॿुधाए। ख़ुदा हाफ़िज़। शोर आहे मुंहिंजी भेण, टीवी जे आवाज़ खोले रखंदा आहियो त पोइ मज़ो न ईंदो। सो महिरबानी तव्हांजी, जॾहिं बि वरी कॉल कयो त टेलीविज़न जी आवाज़ खे बिल्कुलु बंदि रखंदा कयो। सो पाण हाणे हलूं था हिकिड़े गाने जी तरफ़। प्यारो आवाज़, प्यारो अंदाज़ आहे शमन मीराली जो। याद तेरी शलन में कूं आवे, सजी रात रोंदा में कूं केर परचावे, सजी रात रोंदा में कूं केर परचावे। एंजॉय दिस ट्रैक। हाँ यार सजन कर पूरा सुकून, माही मुहल न तमर बेसा, न दे गम ते गम वडे सूर सितम, है तेरी कसम न तमर वेसा। आ जल्दिया मैं कूगलला, न जियड़ा जला न तमर वेसा, तेरे कान सावल रोंदा पल पल, आ मिलना है मिलना तमरवे। याद तेरी शलन में कुआवे, सजी रात रोंदा में कूं केर परचावे, याद तेरी शलन में कुआवे, सजी रात रोंदा में कूं केर परचावे, सजी रात रोंदा में कूं केर परचावे। किथू देखा किथू पावा झात्या, ओथू खड़ा ओथू चढ़ा ओथू पावा गाट्या, किथू आसी किथू देखा किथू पावा झात्या, ओथू खड़ा ओथू चढ़ा ओथू पावा गाट्या। मार छोड़े साड़ छोड़े मौला को मिलावे, सजी रात रोंदा में कूं केर परचावे,
रात रोंदा मैनू केर परचावे। किडे वञा नहीं थींदा कमकार घर दा, एवें सिज लथा वेंदे कम नहीं निबिरदा। किडे वञा नहीं थींदा कमकार घर दा, एवें सिज लथा वेंदे कम नहीं निबिरदा। जीवे में कूं इवे कंहिंकूं रब न फसावे, सजी रात रोंदा मैनू केर परचावे, केर परचावे। याद तेरी शलन मैनू आवे, सजी रात रोंदा मैनू केर परचावे, सजी रात रोंदा मैनू केर परचावे। वेलकम जी अगेन, खुशामदीद भलीकार। अवां सभी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में भलीकार। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। प्रोग्राम लाइव विथ राजा में ऐं हमेशह ईअं लाइव कॉल्स, लाइव मैसेज, लाइव कचहरी कयो ऐं कोशिशि कंदा कयो त राति जो जॾहिं बि कॉल कयो त पंहिंजे टेलीविज़न जे आवाज़ खे बिल्कुलु बंदि रखंदा कयो ऐं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु फ़ोन ॾांहुं ध्यानु ॾींदा कयो, टीवी ॾांहुं ध्यानु घटि ॾींदा कयो। जेसि वेल अधी आई असांजी फौज़िया सोलंकी, टीवी जो आवाज़ु खुलियो पियो त टीवी जे आवाज़ खे बंदि कंदो त ॻाल्हि ॿोल सही थी सघंदी। सो मोहबतूं, प्यार, ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसास खे हिन प्रोग्राम में शामिलु रखंदा आहियूं। वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम राजा साईं। सभा खां पहिरीं तव्हांखे उमिरि जूं लख लख मुबारकूं हुजनि। महिरबानी अनवर साईं, महिरबानी। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, महिरबानियूं लख थोरा, लख थोरा। आमीन। अलाह असांखे एॾी ख़ुशी थी आहे अवां ॿाहिरनि जी इतबार कयो, यकीन कयो त तमामु घणी ख़ुशी थी आहे। महिरबानी। जीअं त जीअं इंसान हिकिड़ो पंहिंजे खे जी ख़ुशी थी थिए न, माना ईअं सम्झोसीं अवां पंहिंजा आहियूं, असांखे ईअं ख़ुशी थी। महिरबानी, महिरबानी अनवर साईं। कुर्ब लख थोरा, लख थोरा। अलाह साईं तव्हांखे बि पंहिंजे दर जो दीदार कराए। असांजी दुआऊं आहिनि तव्हां सां गॾु। आमीन आमीन। बिल्कुलु अलाह पाक असांखे बि नसीब कंदो, वरी बि तव्हांखे नसीब कंदो इंशाअल्लाह। इंशाअल्लाह आमीन। मां त चवंदो आहियां हर साल हर 6 महीने माण्हू वञे, जेको आहे सो वञी ताज़ो थी अचे ऐं ॾाढो सुकून मिलंदो आहे उते। साईं ज़िंदगीअ में सुकून आहे ई इन जॻह ते। बिल्कुलु बिल्कुलु। महिरबानी। दुनिया आहे, दुनियादारी आहे पई हले ऐं असां अलाह खां इहा ई दुआ घुरूं था त मुंहिंजा अलाह पाक हर मुस्लमान खे पंहिंजे महबूब जी ज़ियारत कराए। बेशक बेशक बेशक। बिल्कुलु। छो त ज़िंदगी ॿियो ज़िंदगी त हिकिड़ी कूड़ी दुनिया आहे। हा ईअं हिकिड़ो मतिलबु त ईअं सम्झो त ईअं माना को ख्वाबु आहे। बिल्कुलु 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 जी। बाक़ी त सभु कुझु उते आहे, माना अलाह जे महबूब जी चवां त माण्हू चुमण वञे थो त हिन खां मथे ॿी का बि ॻाल्हि कोन्हे। ॿियो कुझु बि न आहे, कुझु बि न आहे। ॿियो तव्हां अहवाल जो छा अहवाल आहे तव्हांजो? ज़िंदगी कीअं पई गुज़रे? अल्हम्दुलिल्लाह ज़िंदगी सुठी बि गुज़रे। असांजूं यादूं हुयूं ऐं तव्हांजी मोहबतूं असांखे जेको आहे सो यादूं ईंदियूं हुयूं ऐं छॾासीं त अलाह करे चरणनि सां अचे साईं पंहिंजे वतन ऐं वरी पंहिंजे बचड़नि सां बि मिले ऐं असां सां बि कचारियूं थियनि। महिरबानी महिरबानी। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। थैंक यू वेरी मच अदा प्रोग्राम में शामिलु थियण लाइ। कुझु ॿुधायो, पंहिंजे आवाज़ अंदाज़ में आया आहियो त। जी जी। तेरे नाम से मोहब्बत है, तेरे एहसास से मोहब्बत है। वाह। तेरे नाम से मोहब्बत है, तेरे एहसास से मोहब्बत है। तुम मेरे पास नहीं फिर भी तेरी यादों से मोहब्बत है। वाह वाह वाह। सही बात। अल्लाह के खुश रखंदो, सेहत ऐं तंदुरुस्ती ॾींदो। महिरबानी महिरबानी लख थोरा। थैंक यू। साईं अनवर बलोच साहब असां सां गॾु हुए। अनवर भाई वॾियूं महिरबानियूं, अवां प्रोग्राम में शामिलु थिया ऐं अवांजो प्यार आहे, अवांजो साथ आहे ऐं लख थोरा अवां प्रोग्राम में शामिलु थिया। सो मोहबतूं विराईंदासीं, प्यार विराईंदासीं, प्यार ऐं ख़ुशियुनि जे अहसास में असां सभिनी खे रखंदासीं शामिलु। छो त राति थिए थी, सूर जागनि था ऐं जॾहिं राति थींदी आहे त पोइ ज़िंदगीअ खे वधीक आसानी अची वेंदी आहे। छो त माण्हू सॼो ॾींहुं माण्हुनि सां मुलाक़ातूं कंदो आहे, कमकार कंदो आहे, नया नया माण्हू रोज़ु तव्हांखे मिलंदा आहिनि। पर जॾहिं राति थींदी आहे, पंहिंजे घर में हूंदो आहे, पंहिंजे बचड़नि सां हूंदो आहे, त
त ॾाढो सुकून हूंदो आहे ज़िंदगीअ में। हाय हाय छा कजे छा कजे छा कजे। सो ख़ैर कुझु कोन था कयूं, मोहबतूं प्यार ख़ुशियूं ख़ुशियुनि जे अहसास में सभिनी खे शामिल रखूं। वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं केरु आहे? साईं आऊं माजिद कटपर ॻाल्हायां पियो लाड़कानी शहर खां। कहिड़ा हाल आहिनि कटवर साहिबु? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा एहसान ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो ठीकु आहे? मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां, तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं आहियां। भली कार था चऊं कटपर साहिबु तव्हांखे। वॾी महिरबानी, लख सोरा तव्हांजा। पहिरियों प्रोग्राम हलिया मूंखे तक़रीबन 1.5 कलाक थियो तव्हांजे कॉल लॻी नथी कॉल तव्हांजे। कलाक बि कोन थियो आहे अञा प्रोग्राम खे। तक़रीबन कलाक थी वियो आहे। मूंखे मां ट्राई कयां पियो जो नथो लॻे नंबर। छा कर पहिरियों आया आहियो मुंहिंजे शो में कॾहिं? न पहिरियां त न आहियूं, पर हाणे इंटरेस्टिंग शो ॾाढो हिनजे लाइ। महिरबानी। छा कंदा आहियो तव्हां कटपर साहिबु? मां पाण इंजीनियर आहियां सुई गैस में। माशाल्लाह वेरी गुड। इंजीनियर सुई गैस में आहियो तव्हां? उते ई लाड़काणे में? जी जी लाड़काणे में ड्यूटी आहे मुंहिंजी। चलो महिरबानी महिरबानी। तव्हांखे भली कार था चऊं। कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ अंदाज़ में आयो? जी मां हिकिड़ो फ़ॉर्म ॿुधाइणु चाहियां। मुंहिंजो हिकु दोस्त आहे इंजीनियर गुलशन लाल, मां हुनखे जी डेडिकेट करणु चाहियां थो। ॿुधायो ॿुधायो। ये हसी जिंदगी गुजरी वही ख्वाब हो या हवा, हाय हाय खबर ही न पई। जी बस जी जी बस। ओके थैंक यू। हो गॾु हासूं त हो ॾाढो यार मज़ो, दुख ॾाढो थियो जे जोड़ टुटो, मोकिलाए मूंखां खिलंदे रुअंदे, अलविदा वई चई का ख़बर ई न पई, हीअ हसी ज़िंदगी गुज़री वई, ख्वाब हो या हवा का ख़बर ई न पई, हूअ बि चाहु ॾेई थोरो वेसाहु ॾेई, पोइ पिरी ईअं वई का ख़बर ई न पई, हीअ हसी ज़िंदगी। आए हाय छा कजे छा कजे छा कजे। तमामु हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे त इहे जेकी पुराणी शाइरियूं न इहे कमाल राहत ॾींदियूं दिलि खे। कॉल वठो था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे साईं? सईद अमन ख़ास कहिड़ी तरह दौड़ गाना लाहौर? दौड़ 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 खां। कहिड़ा हाल आहिनि सईद? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? खैर ठीक है। उम्र जूं मुबारक हुजनि भाउ। ख़ैर मुबारकूं भाउ ख़ैर मुबारकूं। भली कार था चऊं तव्हांखे दिलि जी गहराइयुनि सां। ठीक है। तबियत सफ़ा A1 फर्स्ट क्लास अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो छा कंदा आहियो? किथे हूंदा आहियो? ज़िंदगी कीअं गुज़रंदी आहे? वक़्तु कीअं गुज़रंदो आहे? कीअं ज़िंदगीअ खे मैनेज कंदा आहियो? कीअं सूरनि खे मैनेज कंदा आहियो? को हाल वाल पंहिंजे बारे में बि त ॿुधायो। बस जीअं तव्हां ते चयो राति थिए थी सूर जाॻनि था, सूरनि तकलीफ़ुनि खे ॾिजे। सूरनि जा क़िस्म हूंदा आहिनि न। किथे किथे लाइट न हूंदी आहे, मच्छर तमामु घणो हूंदो आहे, किथे किथे सीउ ॾाढो हूंदो आहे, किथे किथे वरी जेको आहे सो गर्मी जाम हूंदी आहे, किथे किथे मतिलबु सूर हर अलॻि क़िस्म जा हूंदा। तव्हांखे कहिड़ा सूर आहिनि? ॻाल्हि सोढी ऐं सादी आहे त मुल्क मसइलनि जे वरसर लाइ कहिड़ा मसइला बयानु कजनि, न गैस न बिजली पर दुनिया त तॾहिं बि हलंदी जॾहिं न गैस हूंदी, न दुनिया में न लाइट हूंदी, न पाणी हूंदो, कुझु न हूंदो, त पोइ कीअं हलंदा माण्हू? असां पंहिंजो पाण खे इन्हनि सभिनी शयुनि जो आदी करे छॾियो आहे। एयर कंडीशन जो आदी करे छॾियो आहे, पखे जो आदी करे छॾियो आहे पंहिंजो पाण खे। पर उहे माण्हू बि त हुया, असांजा ई वॾड़ा हुया, असांजे बाबनि जा बाबा ॾाॾनि जा वॾा जेके हुया उहे बग़ैर लाइट जे हलंदा हुया, बग़ैर गैस जे हलंदा हुया। बल्कि मां पंहिंजो ई बचपन तव्हांखे ॿुधायां त असांजे घर में यादि आहे, मूंखे सिगरी हूंदी हुई, उन सिगरी ते मानी पचंदी हुई, बूरो विझी मानी पचाईंदा, भाॼियूं ठाहींदा। केॾी ख़ूबसूरत ज़िंदगी हूंदी उहा। आदी करे छॾियो आहे असां पंहिंजो पाण में आदतूं विझी छॾियूं आहिनि। आदतूं जॾहिं बिगड़ंदियूं आहिनि त पोइ सूर मिलंदा आहिनि।
यकीनन मां बि यादि ईंदो आहे, तमामु घणी तकलीफ़ थींदी आहे। ॿुधायो को गानो वानो ॿुधायो, को गीत ॿुधायो, को गज़ल ॿुधायो, का शाइरी ॿुधायो। हा गानो ॿुधाईंदासीं। ॿुधायो। सुठो सिंधूअ जा वारिसो सिंधूअ खे बचायो, सुठो सिंधूअ जा वारिसो सिंधूअ खे बचायो, ॿेड़ीअ जो भरियल पूर हुन पार पुॼायो, ॿेड़ीअ जो भरियल पूर ॿे पार पुॼायो, उथो सिंधुअ जा वारिस सिंधुअ खे बचायो। सुठो सिंधुअ जा वारिसो। वाह सही वाह, वाह सही वाह, वाह सही वाह। क़ौम कुल्हाकू न ठहे थी न रहे थी, हीअ क़ौम कल्हाकू न ठहे थी न रहे थी, हाणे बि पई सिंध जी तारीख़ लहे थी, जोधे जी न कॾहिं पग चने सर खे ॿधायो, जोधे जी न कॾहिं पग चने सर खे ॿधायो, ॿेड़ीअ जो बंधल धूल हो पार पुॼायो, उथो सिंधुअ जा वारिस पार पुॼायो, उथो सिंधुअ जा वारिस सिंधुअ खे बचायो। वाह सही वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त गीत ॿुधायो। आबदा परवीन जी आवाज़ में भी ॾाढो ज़बरदस्त इहो गीत पंहिंजे दौर में पंहिंजे वक़्त में हलियो। थैंक यू वेरी मच बेटा, तव्हां शो में शामिल थिया। ऐं ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे प्यारा, पर ज़िंदगीअ खे सुठो करण जे लाइ गाना वाना बि ॿुधणु घुरिजनि। त हाणे हलूं था हिकिड़ी गाने जी तरफ़। प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़, प्यारो ट्रैक आहे। ख़ालिद शाह अची वियो आहे मैदान ते, त हाणे ज़ाहिर सी ॻाल्हि आहे डायरेक्शन ऑर्डर्स त उनजे ई हलंदा न। हा साईं, हो मेरा चना जो ख़ूबसूरत आवाज़, ख़ूबसूरत अंदाज़, वरी वरी
पई वरी वरी तुझी याद अचे पई। वेलकम जी अगेन, खुश आमदीद भलीकार। अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में भलीकार मोहबतूं प्यार ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसास में अवां सभिनी खे रखूं था शामिल। छो त ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे प्यारा, पर ज़िंदगी खे जेकॾहिं आसान करिणो आहे त पोइ कुझु न कुझु असांखे हिक ॿिए सां शेयर करिणो पवंदो। तो जेकॾहिं तव्हांखे कुझु शेयर करिणो आहे या को गीत गज़ल को गानो ॿुधाइणो आहे त ज़रूरु मूंसां शेयर करे सघो था। राति जे हिन ख़ूबसूरत प्यार खे वधीक ख़ूबसूरत बणाईंदासीं। वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि व बरकातुहू। सिंधवी। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि व बरकातुहू। केरु पियो ॻाल्हाए? अल्हम्दुलिल्लाह, आपका दुआ है भाई। क्या ले राजा भाई, क्या ले ठीक ठाक की खैरियत है? बिल्कुल ठीक ठाक है अल्हम्दुलिल्लाह। हाल वाल बिल्कुल ठीक ठाक है, हाल भी ठीक है। कौन बात कर रहा है? पीर मोहम्मद यासीन मलाकंद से बोल रहे हो ना। मालाकंद वाला हमारा दोस्त, क्या हाल है आपके? ठीक ठाक है पीर साहब? खैरियत है। आपको कॉल कर रहा हूँ ना, कभी कभी कॉल करता हूँ आपका। और आपका प्रोग्राम दूसरे प्रोग्राम भी देख रहा हूँ। आपका प्रोग्राम हो ना, मैं देख रहा हूँ, बहुत शौक से देख रहा हूँ। वाह 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 वाह। और बताए क्या हाल वाल है, जिंदगी कैसी गुजर रही है? तो जी हेलो, सबर करना, आवाज नहीं आता थोड़ा। जिंदगी कैसा गुजर रहा है आपका? अल्हम्दुलिल्लाह अच्छा गुजरा है ना। हाँ, सर्दी है, सर्दी बहुत है। सर्दी बहुत है। फिर आप कराची नहीं आना हो रहा है आपका? कराची देखा है, फट्टा देखा है, बदीन देखा है, सजावल देखा है, बाबड़ा देखा है। हाँ, ये सब देखा है। ये सब देखा तो है, लेकिन आपका आना नहीं हो रहा है इधर कराची? जो कराची भी देखे, कराची में मैंने 1 महीने गुजारा है ना। हाँ। और मालाकंद की क्या हाल हवाल है? मालाकंद अल्हम्दुलिल्लाह, बस अभी मौसम ठंडा है, सब खैरियत से अल्हम्दुलिल्लाह, अमन है। चलो, आपका दुआ है। चलो गुड गुड गुड। खुश रहें, आबाद रहें, हमारी दुआएं आपके साथ है। कुछ सुनाए आए हैं तो कुछ। आपका प्रोड्यूसर साहब को, आपका सारी टीम को मेरे तरफ से स्पेशल दुआ सलाम। सारी सिंधी बहन भाइयों को, रेगुलर कॉलरों को मेरे तरफ से स्पेशल दुआ सलाम। सबको सलाम। वालेकुम अस्सलाम। थैंक यू वेरी मच। आपकी मोहब्बतें हैं। सिंधी भाई बहुत मेहमान दोस्त लोग है ना, मैंने उसके साथ टाइम गुजारा है। चले चले। आपका भाई केटी चैनल पर है। हमारा भाई कौन सा? आपका भाई छोटा भाई है ना, केटी चैनल पर है। नहीं नहीं, हमारा छोटा भाई नहीं है। हाँ, कौन है ना वो, उसने पठानों से रिश्ता किया ना। हाँ हाँ हाँ, वो चैनल पे नहीं है, वो पुलिस में है। हाँ हाँ, वो पुलिस में है, चैनल पे नहीं है वो। उसको मेरा सलाम। वालेकुम अस्सलाम। थैंक यू। चले भाई, थैंक यू वेरी मच। हकीकत है, मुझे जेका भाभी है उहा पठाण आहे ऐं इन पासे जी आहे, सो उनजी ॻाल्हि पियो करे। तो ठीकु आहे भाई, महिरबानी। मालाकंद खां असांजो दोस्त हुयो असां सां गॾु। थैंक यू वेरी मच सर, अवां प्रोग्राम में शामिलु थिया, सुठो लॻो अवां जो अचणु। सो राति जो ज़िंदगीअ जे हिन ख़ूबसूरत पहर खे एतिरो ख़ूबसूरत बनाईंदा आहियूं असां, तव्हां पंहिंजे आवाज़ुनि सां, पंहिंजी ॻाल्हियुनि सां, पंहिंजे तजुर्बनि सां, त हिक ॿिए सां ज़रूरु शेयर करणु घुरिजनि कुझु शयूं, कुझु ॻाल्हियूं। वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो हेलो, सलाम अलैकुम। वालेकुम अस्सलाम। अदी फातिमा, ख़ुशि आहीं? चाक चङी भली? बेटा तव्हांखे उम्र मुबारक हुजे, लख लख। खैर। खैर खैरियत सां मूंखे ॾाढो सुकून अची वियो। वाह 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 वाह, महिरबानी महिरबानी। ॿियो ॿुधायो, छा हाल वाला? सभु ख़ैर आहे? हा, मां तव्हांजी वीडियो ते, उमिरि वाली वीडियो ते कमेंट्स त कंदी हुअसि न, तव्हां सां गॾी ॻाल्हाईंदी हुअसि न तव्हां सां। हा हा हा, बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। ॿियो छा हाल वाला? वक़्तु कीअं पियो गुज़रे, ज़िंदगी कीअं पई गुज़रे? साईं तव्हांजो ख़ुशि आहे? हा, सुठी पई गुज़रे, बसि सीउ लॻो पियो आहे हैदराबाद में। अच्छा, चलो ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मां तव्हांजे लाइ बसि ईअं ई सोचे, मां तव्हांजे लाइ हिकिड़ो तव्हां ते शेर पई चवां, पोइ थोरो मुंहिंजो ॿियो शेर ॿुधिजो। ठीकु आहे जी, ठीकु आहे। तव्हां ते शेर। हा, ॿुधायो ॿुधायो। तुम आए तो आया मुझे याद, जिंदगी में चांद निकला, हाय 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 हाय। जाने कितने दिनों के बाद
जिंदगी में चांद निकला जिंदगी में चांद निकला माशाल्लाह माशाल्लाह एॾा सोना थी आयो तव्हां माशाल्लाह नूर अची वियो तव्हांजी सेवा महिरबानी 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 अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह माशाल्लाह नज़रनि बदलनि सां तव्हांखे अल्लाह साईं हिफ़ाज़त में रखे पंहिंजी आमीन आमीन थैंक यू वेरी मच ॿियो ॿुधायो अदी फातिमा छा हाल आहे हैदराबाद जा मौसम कीअं आहे थधो आहे कीअं आहे हा हैदराबाद में आहे न सी बि आहे ऐं वरी मुंहिंजी भाइटी जी शादी बि आहे सी बि आहे वरी भाइटी जी शादी बि आहे वरी गर्मी बि आहे थोरी थोरी जी सी बि आहे वरी भाइटी जी शादी बि आहे हा मुंहिंजी भाइटी जी आहे हाणे मुंहिंजे आउं त कोन ईंदसि त चवंदा न तव्हांखे अचिणो आहे बुआ हा अचिणो आहे चलो गुड आहे ख़्यालु रखो पंहिंजो ऐं दुआउनि में यादि रखिजो हिकिड़ो ॿियो शइ ॿुधो मुंहिंजो हा ॿुधाए 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 जवानी का दूर हवाओं की तरह गुजर गया वाह बुढ़ापे की दस्तक ने आके रुलाया आहा हा सब्र जो आया तो अल्लाह को पाया सब्र में जो सोया तो जन्नत को पाया वाह वाह चलो ये मूं पाण ठाहियो चलो ज़बरदस्त महिरबानी महिरबानी साईं खे बि सलाम ॾिजो खोड़ सारा आदि फातिमा मूंसां गॾु गॾु भई असांजी पुराणी कॉलर आहे ऐं अमड़ वांगुरु आहे असांखे जॾहिं बि प्यारु ॾींदी आहे दुआऊं ॾींदी आहे त ख़ुशि थी ईंदी आहे ऐं इहे ई जेके आहिनि न ज़िंदा दिलि माण्हू हूंदा आहिनि जेके ख़ुशि थींदा आहिनि खिलंदा आहिनि कल्ह मां प्रोग्राम पे ॾिठो कपिल शर्मा जो ऐं उन में गोविंदा हुजे शक्ति कपूर हुजे ऐं चंकी पांडी हुजे इहे टई हुजनि माण्हू ऐं इन्हनि पंहिंजे दौर जी कहाणियूं ॿुधायूं इन्हनि पंहिंजे दौर जी जेका पंहिंजी ज़िंदगी जेका गुज़ारी कमाल ॿुधाई चई हाणे त ही रोबोट पिया घुमनि ऐं माण्हू हाणे त एॾो था लहराइनि ॻाल्हाइण खां एॾो था ड्रिजनि खिलण खां एॾो लहराइनि था ख़ुशि थियण खां त मथां को मोबाइल ते को वीडियो ठाहे वठे छा हुजे पर माण्हू खे ज़िंदा दिलि हुजणु खपे तव्हांखे जॾहिं ख़बर आहे तव्हां ग़लति न आहियो तव्हांखे इंजॉय करणु खपे ज़िंदगीअ खे सो 02135122964 टेलीफोन नंबर आहे हिन नंबर खे तव्हां डायल कंदा आहियो प्रोग्राम में लाइव शामिल आहे कोई दोस्त ॾिसूं था अस्सलाम वालेकुम हेलो वालेकुम अस्सलाम केरु आहे साईं मोहम्मद उस्मान चन्ना प्रीतम आवाज़ कहिड़ा हाल आहिनि चन्ना साहिब ख़ुशि आहियो चाक चङा भला सब ख़ैर दुआ आहे अल्हम्दुलिल्लाह तव्हां ठीकु आहियो मां बिल्कुलु ठीकु ठाक तव्हांखे भली कार था चऊं दिलि जी गहराइयुनि सां वेलकम ख़ुशि आमदीद महिरबानी तव्हांखे ज़िंदो मुबारकूं हुजनि लख लख ख़ैर मुबारकूं ख़ैर मुबारकूं ख़ैर मुबारकूं महिरबानियूं यादि त कयो हूंदो मूंखे तव्हां मिस त कयो हूंदो हा मिस कयोसीं बहरहाल यादि त हुयो तव्हां असांखे हा महिरबानी महिरबानी ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ अंदाज़ में को गीत को गज़ल को गानो हा ॿुधाईंदो हा ये हसी ज़िंदगी में गुज़री वही ख्वाब हो या हवा खबर ही न पई दी चाह गई तोरो साह गई ओ फिरी ईअं वई का ख़बर ई न पई वाह से वाह सुणा वाह कद हासी त हो ॾाढो यार मज़ो दुख ॾाढो थियो जे जोड़ टुटो वाह वाह लाए मुखां खिलंदे रुअंदे अलविदा वई चई ख़बर ई न पई यासी ज़िंदगी गुज़री वई ख्वाब हो या हवा खबर ही न पई जी भाई राजा वाह साईं वाह उस्मान साईं वाह महिरबानी महिरबानी मोहम्मद उस्मान फ्राम प्रीतम आबाद भाई थैंक यू वेरी मच उस्मान साईं वेलकम था चऊं तव्हांखे भली कार था चऊं ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो सो ज़िंदगी 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 हीअ हसी ज़िंदगी हाय 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 छा कजे छा कजे छा कजे कुझु कोन था कयूं मोहबतूं प्यार ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसास में असां सभिनी खे शामिल था रखूं छो त ज़िंदगीअ में इहे ई महफ़िलूं हूंदियूं आहिनि इहे ई ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके यादगार रहंदियूं आहिनि जेके दोस्त सां कंदा आहिनि या असां जेके दोस्तनि सां कंदा आहियूं या उन सां गॾु गॾु हींअर त एॾो दौरु फास्ट थी वियो आहे
जो पंहिंजो माण्हू मिटनि माइटनि सां बि नथो मिले। मिटनि माइटनि सां का शादी बराती थिए थी या फोतगी थिए थी त माण्हू मुलाक़ात करे थो, न त एॾो दौर फास्ट थी वियो आहे, एॾो माण्हू चेंज थी वियो आहे जो संडे आचर जो ॾींहुं हिकिड़ो मिले थो, उहो आचर ॾींहुं पंहिंजे घर में बि न पंहिंजे कमरे में अंदरि बंदि थी माण्हू आराम थो करे। सो कोशिशि कजे पंहिंजनि प्यारनि खे, पंहिंजे घर वारनि खे, पंहिंजे रिश्तेदारनि खे टाइम ॾिजे ऐं उन्हनि खे ॿुधिजे। उन्हनि जी जेका सोच आहे उहा तव्हांजे बारे में कहिड़ी आहे, उहा ज़रूरु सोच माण्हू ज़रूरु ॿुधे उन्हनि जी। सो ज़रूरु मिलंदा कयो पंहिंजनि सां, इहा ई ज़िंदगी आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि दोस्त? ख़ुशि आहियां, चाक चङो भलो। मुख़्तियार अल्लाह साईं एहसान आहे, तव्हांजी दुआऊं, तव्हां ॿुधायो ख़ुशि सही आहे? सभु सेट A1 फर्स्ट क्लास अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजी दुआउनि सां बिल्कुलु तव्हांजे साम्हूं। माशाअल्लाह ज़बरदस्त लॻो पियो आहे। महिरबानी महिरबानी जानी, महिरबानी। मां बिल्कुलु ठीकु आहियां। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में कान आई। सम्झाए? सम्झ में कान आई, मां तव्हांखां सम्झणु थो चाहियां त जेको थो काल करे उहो तव्हांखे मुबारक हूंदो ॾे, भला टी शादी कयो छा? मां उमिरि ते वियो हुउमि जानी। माशाअल्लाह, उमिरि जूं मुबारकूं हुजनि। खैर मुबारकूं। तूं काथे निंड पे छा? न निंड कोन पर अॼु दवा उमिरि जूं मुबारकूं हुजनि। हा, ॿुधण में ई अचे थो मुबारकूं ॾियनि पिया। दवा खाधी अथई न अॼु? दवा खाधी, काल देर लॻी आहे। काल देर लाइन में जेको आहे बिज़ी आहे। या डॉक्टर मटायो अथई, हकीम हथु कयो अथई छा? न हकीम कोन्हे, डॉक्टर आहे न। चलो ॿियो छा हाल आहे? ॿियो ख़ैर आहे? अल्लाह साईं सियारो आहे, सी तमामु घणो आहे वाई पांडे जे वारे पासे। हा, न असां त एसी हलाए वेठा आहियूं यार, असांखे थधि कान थी लॻे। कराची हो बि गरम आहे। हा चलो महिरबानी। ॿियो ॿुधाए मुख़्तियार, को गानो शानो ॿुधाए, का शाइरी ॿुधाए। शाइरी ॿुधायूं था। हा। पहिरियों प्यार त थींदो आहे पर पोयों प्यार न थींदो आहे। पहिरियों प्यार त थींदो आहे पर पोयों प्यार न थींदो आहे। प्यार फिरी दिलि आहे, दिलि सां दाइम दिलि खां धार न थींदो आहे। राही राह मुसाफ़िर फैसी हाथी आह सहारो कोको, सबको यार सॾाईंदो आहे, हर को यार न थींदो आहे। वाह छोकिरा वाह। बाज़े बाज़े दर्द वंदन ते अहिड़ो वक़्तु बि वरंदो आहे। बाज़े बाज़े दर्द वंदन ते अहिड़ो वक़्तु बि वरंदो आहे। को गम ख़्वार न सुझंदो आहे, को कमकार न थींदो आहे। वाह छोकिरा वाह। कुर्ब कचहरी काफ़ी प्यारी, कुर्ब कचहरी काफ़ी प्यारी, रोज़ करे तो यार बुखारी। वाह। कोई कौल थियनि था, कोई कौल थियनि था पिया, पर हिकु इकरार न थींदो आहे। हाय 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 हाय। महिरबानी जानू। ओके थैंक यू। मियां मुख़्तियार हुयो असां सां गॾु फ्रॉम वाही पांदी खां, मुख़्तियार उस्तमाणी। ख़ूबसूरत गीत तव्हां सभिनी प्यारनि जे लाइ। मास्टर मधुर जो प्यारो आवाज़, प्यारो अंदाज़, मूं जहिड़ो यार न मिलंदई। एंजॉय दिस ट्रैक।
ख़ुशियूं ॾेई दुख वठे हो तुंहिंजी वफ़ा खे सम्झे तुंहिंजी अदा खे सम्झे जेको ख़ुशियूं ॾेई दुख वठे हो अहिड़ो क़दुर वारो को अहिड़ो सबुर वारो को शहर सॼो तूं कर कठे हो अहिड़ो वफ़ादार न मिलंदी मुंहिंजो यार न मिलंदी कोशिश करे ॾिस यार तूं कोशिश करे ॾिस यार तूं मुंहिंजो यार न मिलंदी मुंहिंजो यार न मिलंदी कोशिश करे ॾिस यार तूं कोशिश करे ॾिस यार तूं मुंहिंजो यार न मिलंदी मुंहिंजो यार न मिलंदी कोशिश करे ॾिस यार तूं कोशिश करे ॾिस यार तूं मुंहिंजा महबूब सनम ही दिल तुंहिंजे नाले कयम ही दिल तुंहिंजे नाले कयम ही जान तुंहिंजे नाले लिखयम हो मुंहिंजा महबूब सनम ही दिल तुंहिंजे नाले लिखयम छा कजे छा कजे छा कजे वठूं था कॉल जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू केरु आहे मुंहिंजो सुहिणा साईं सर अब्दुल मजीद जोखियो मकली सूबेदार कहिड़ा हाल आहिनि जोखी साहिबु ख़ुशि आहियो चाक आहियो चङा आहियो भला आहियो जो अल्हम्दुलिल्लाह तव्हां ख़ुशि आहियो छा कयो चङा भला आहियो सभु सेट A1 फर्स्ट क्लास तव्हांखे उमिरि जो मुबारक हुजनि तव्हांखे ॾाढो मिस कयो हूं ख़ैर मुबारकूं मां बि तव्हां सभिनी खे ॾाढो मिस कयो तव्हांजा रिपीट प्रोग्राम ॾिसी दिलि करे जो शौक़ु पूरो कयो अच्छा रिपीट हलिया पियो मुंहिंजा प्रोग्राम रिपीट हलिया पियो तक़रीबन हरी बाजी सभिनी में चालू हुयो अच्छा ज़बरदस्त 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 मतिलबु माण्हुनि खे महसूस ई न थियो त मां हिते आहियां या न आहियां बिल्कुलु ईअं ई हुआ चलो उहे बि महिरबानियूं आहिनि सिन टीवी वारनि जूं अॼु ॾाढो ॾाढो प्यारा लॻो पियो कारे वॻे में थैंक यू वेरी मच सर थैंक यू वेरी चमको पिया महिरबानी इहो तव्हांजी नज़रुनि जो कमाल आहे महिरबानी महिरबानी कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में दोस्त ॿुधायो था थोरो सियारो लॻो पियो ज़ुकाम सियारे में ज़ुकाम लॻो पियो आहे ज़ुकाम में आवाज़ अञा वधीक सुठो थींदो आहे माण्हू जो अच्छा ऐ दिल तुझे कसम है ऐ दिल तुझे कसम है हिम्मत न हारना दिल जिंदगी के जैसे भी गुजरे गुजारना ऐ दिल तुझे कसम है ऐ दिल उल्फत के रास्ते में मिलेंगे हजार गम मिलेंगे वाह बन जाए जान पर भी तो गम से न हारना गम से न हारना वाह ऐ दिल तुझे कसम है ऐ दिल तुझे कसम है तू हिम्मत न हारना दिल जिंदगी के जैसे भी गुजरे गुजारना रोने से कम न होगी रोने से कम न होगी कभी तेरी मुश्किलें वाह बिगड़े हुए नसीब को हंसकर संवारना ऐ दिल तुझे कसम है दुनिया से बस करे तो बस तुम करे तो ओ अब्बा कहिड़ो दो कयो मूं एॾी देरि छा कजे वजीर साहब मेहरबानी शमशेर परियार है तो आपकी आवाज़ मेरी ज़रूरत आपकी मोहब्बत मेरी आदत आपकी मुस्कुराहट मेरी राहत आपकी खामोशी मेरी सज़ा आपकी खुशी मेरी ज़िंदगी जमशेद अली परियार टनो मोहम्मद खान भा अस्सलाम वालेकुम उम्र जी मुबारक हुजे मेहरबानी जमशेद वफ़ा मीर खान आहे असां सां गॾु फ्रॉम दुबई
चए थो इहे अदाऊं संभाले रखजां, इहे अदाऊं संभाले रखजां, पिरी वफ़ाऊं संभाले रखजां, भली करे पियो जहान तूं मगर तूं आऊं संभाले रखजां, हिते नथो को रहे समात, सखी सदाऊं संभाले रखजां, वतन अञा आ परे पुनूअ जो, ससी जफ़ाऊं संभाले रखजां, असांजो वारो ज़रूरु वरंदो, सभई अछाऊं भलाए रखजां। आए हाय ही हाल ईंदड़ पढ़नि ज़माना, लखी कथाऊं संभाले रखजां, समाज ज़हनी मरीज़ आहे, मिड़ई शफ़ाऊं संभाले रखजां, वरी बि वफ़ा मीर ख़ान मुगेरी पनाह वठबी, छितनि जूं छाऊं संभाले रखजां। वफ़ा मीर ख़ान मुगेरी, महिरबानी कॉल थाड़ो जी। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। कहिड़ा हाल नदी शाहिदा? ख़ुश आ, चा कवा, चङिया भलिया? खैर खैर शुक्र अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो? ख़ुशि चाक चङा भला दा? बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं वेठो आहियां। अदा उमिरि जूं लख लख मुबारक हुजनि। ख़ैर मुबारकूं मुंहिंजी भेण, ख़ैर मुबारकूं। माशा अल्लाह, अल्लाह त हयात ॾिए रब साईं, चहिरो तुंहिंजो चंड जहिड़ो। हाय हाय छा कजे, तव्हांजी नज़रूं चंड जहिड़ियूं। थोरो इहो न कल्ह माई न चई दमादम सिंध में जुबो पाए ते हा ॾाढो सुहिणो लॻे हा दा। हा न उहो वरी लेकिन उतां जो इहो थोरो रुमाल न बधी ईंदो आहे। हा उहो पोइ दफ़े अल्हम्दुलिल्लाह मां 3 विज़िट कया आहिनि, न त मां वरी हिन दफ़े वार कोन कटराया, मूं कसर कराई, छो त मुंहिंजो शोज़ अचनि पिया हिन जे करे, त मां वरी हिन जे करे, न त पोइ दफ़े हा तॾहिं रुमाल हुयो। चलो मैं माशाअल्लाह, अल्लाह साईं तव्हांजे चहिरे में हूअं बि नूर विधो, अल्लाह पाक पर हाणे दुनिया बि वधीक थोरो इज़ाफ़ो अचे हा। बसि अल्लाह जो करम आहे, निमाज़ूं हलनि थियूं त पोइ हिन जे करे माण्हू साफ़ सुथरो रहे। अल्लाह साईं आबाद करे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। महिरबानी ॿियो ॿुधायो कुझु आवाज़ अंदाज़ पंहिंजे में? हा थोरो ॿुधाए, हुन वांगुरु ए दिलि तुंहिंजे कसम में शुरू न थी वञा। ॾिठई अब्दुल मजीद जा कम ॾिठई? न हुनखे लॻो त आऊं बसि ॻाईंदो रहंदुसि ऐं माण्हू मूंखे ॿुधंदा रहंदा। थोरो ॿुधाए माण्हू, बसि थोरो ॿुधाए, सुठो ॿुधाए। हा चलो ॿुधायो। वाह वाह। वाह वाह। हाय हाय। तबीयत जो वाह से वाह, वाह से वाह, वाह से वाह। बस हाय हाय बस ओ अदी शायदा शुरू थी वई वरी अब्दुल मजीद वांगुरु तूं बि छा कजे हिन ते गानो शायदा ॿियो बि हिकिड़ो आहे न, ओ फ़कीराणो कखाओ घर पसंदि ईंदई अलाए न। हा हा कखाओ घर पसंदि ईंदई अलाए न। आए हाय हा साईं बसि वधीक नथो अचे। बशीर जमाली अदा गॾाए। चलो बशीर अहमद जमाली हज़ारे माण्हू ख़िलाफ़ आहिनि, को फ़र्क़ु नथो पए, जंहिंजो साथ आहे असां लाइ उहो काफ़ी आहे। मां गॾु आहियां तोसां बशीर, तूं हुकुम कर, करिणो छा आहे। कूंज बलोच मूंसां गॾु आहे, महिरबानी कूंज तव्हांखे भली कार सां चऊं। ऐं समी अस्सलाम वालेकुम कैसे हो? मां बिल्कुलु ठीकु आहे। सागर अली रुस्तबाड़ी आहे, अहमद राजपूत साहब आहे, महिरबानी कोई शाइरी मोकिलींदा कयो यार। नज़र अली आहे जो अस्सलाम वालेकुम वॾा। अच्छा जी ठीकु आहे। हाय 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 वाकई ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे प्यारा। सो ईमान अली आहे, महिरबानी ईमान तव्हांखे बि भली कार था कयूं दिलि जी गहराइयुनि सां। अब्दुल मालिक साहब आहे, मीर अब्दुल मालिक, सभिनी दोस्तनि खे सलाम। कॉल वठूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम राजा बेटा, लख लख मुबारक।
ख़ैर मुबारकूं, ख़ैर मुबारकूं। वॾा ॾींहं ॾाढो यादि कंदी आहियां। हा, मुंहिंजो प्रोग्राम त हलंदो रिपीट में, पुछो यादि कंदी आहियां, ॾिसंदी कोन ईअं जा। न ॾिसंदी त हुयसि पर ताज़ी शइ, ताज़ी ऐं पारू थो पियो लॻा हुन वक़्तु, न? चलो बेटा, तव्हांखे लख लख मुबारक हुजनि। अमर ख़ैर नूर सां थी आयो, तव्हांजी ॾाढी ॾाढी ख़ुशी थी थिए। महिरबानी, दुआऊं। राजा पुट जंहिंखे अलाह मियां पैदा ई नूर मां कयो हुजे, हुनजी कहिड़ी ॻाल्हि। हाय हाय, छा कजे, छा कजे, सुभान अल्लाह, महिरबानी। तव्हांखे हिजाब नसीब करे। आमीन आमीन। अल्लाह जहान के कल्चर डे थियो त पिस्ते ते सब माण्हू आ ॾाढो साथ थी कया, मतलब अल्लाह आया के राजा पुट के ॼण त पुसाई थी लॻे। राजा पुट खाली खाली पे लॻो, माण्हुनि चयो खाली खाली पे स्टेज लॻो। खाली खाली अल्लाह ॾींहं ॾींहुं रखी महिरबानी महिरबानी, दुआउनि में यादि रखिजो। मां वरी उते सऊदी अरब में मके में अल्हम्दुलिल्लाह इहो कल्चर डे सकाफ़त जो मां मल्हायो। ऐं वरी मूंसां जेके दोस्त मिलणु अचनि पिया न उतां जा सिंधी जेके, उहे वरी जुबो पाए पिया अचनि। मुंहिंजो यार अॼु त टोपी अजरक पाए अचो आहे। पोइ ॾाढो घुमियासीं। पूरी दुनिया में जिथे जिथे सिंधी रहे थो न उते आहे। तव्हां कीअं मल्हायो, तव्हां कीअं सेलिब्रेट कयो, छा पचायो घर में उन ॾींहुं? हाय हाय हाय, मच्छी ऐं चांवर। अॼु अमीअ साईं घर में साग ठाहियो आहे। अॼु असांजे घर में साग ठहियो आहे। अॼु तकड़ में वञिबो, साग खाइबो वञी। महिरबानी भला। हा, महिनत। चलो अल्लाह ख़ैर कंदो, दुआउनि में यादि रखिजो। कॾहिं ईंदासीं तव्हां वटि दुआ। अल्लाह से तव्हांखे ज़िंदगी ॾे, हयाती ॾे। महिरबानी। अॼु सभु चार्ज लॻा पिया अथव कॉलर। हा, महिरबानी अल्लाह हाफ़िज़। अॼु सभु चार्ज लॻा पिया आहिनि, ब्रेक ई नथा हणनि। इहो अहसासु रखनि त मां बि आहियां, मां बि ॻाल्हायां थो। सभु चार्ज लॻा पिया आहिनि। ख़ालिद शाह चार्ज करे छॾियो आहे सभिनी खे। तो ख़ैर भाई, थैंक यू वेरी मच। मोहबतूं, प्यार, ख़ुशियूं। ऐं स्पेशली जशन जमालो जो मां ज़िक्र कंदुमि। टपाल मेज़बान जशन जमालो तमामु ज़बरदस्त गेम शो पूरे सिंध में ऐं सिंध जे सुहिणनि शहरनि में अची रहियो आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह हिन दफ़े मूंखे मेज़बानी जी ज़िमेदारी मिली आहे त टपाल मेज़बान जशन जमालो में शामिलु थियण जे लाइ तव्हांखे कुझु न आहे करिणो। तव्हांखे टपाल मेज़बान जो पैकेट वठिणो आहे। ऐं टपाल मेज़बान जो जॾहिं तव्हां पैकेट वठंदो त उनजे अंदरि तफ़सीलाती हिकिड़ो सुफ़ो हूंदो, जेको तफ़सीलात उन ते लिखंदा, पंहिंजो नालो, पंहिंजो एड्रेस, पंहिंजो शिनाख़्ती कार्ड नंबर, पंहिंजो मोबाइल नंबर, उहो लिखी ऐं तव्हांखे पासे वारे जिथे शहर में, जिथे ॻोठ में, जंहिं बि दुकान ते तव्हां वेंदा त उते टपाल मेज़बान जशन जमालो जो ड्रॉप बॉक्स पियल हूंदो। मतिलबु हिकिड़ी पेटी पियल हूंदी जंहिं ते मुंहिंजो बि फ़ोटो लॻल हूंदो, ज़ुहैब जो बि फ़ोटो लॻल हूंदो ऐं टपाल मेज़बान जशन जमालो लिखियलु हूंदो। उन में वञी तव्हांखे ड्रॉप बॉक्स में उहो कोपन विझणो आहे। ऐं जॾहिं तव्हां कोपन विझंदो त ऑटोमेटिक तव्हां टपाल मेज़बान जशन जमालो जो हिसो बणिजी वेंदा। सो देरि न कयो, हाणे वञो विझो, छो त 15 मुंहिंजे ख़्याल सां 15 डिसंबर ताईं लास्ट डेट आहे हिन जी रजिस्ट्रेशन जी। उनखां पोइ वरी ख़तमु थींदो, छो त कुझु ॾींहंनि खां पोइ वरी मुंहिंजे ख़्याल सां 28-29 तारीख़ खां असांजा शोज़ इहे शुरू थी वेंदा। तव्हां सां मुलाक़ात थींदी, सॼी सिंध में दोस्तनि सां, प्यारनि सां मुलाक़ात थींदी। सो जिथे जिथे मां अचां ज़रूरु मुलाक़ात कजो। तव्हांखे ख़बर पए त मां आयो आहियां, अची भाकुर पाए वञिजो ऐं अची को मतिलबु चांहि गॾु पी वञिजो मूंसां, त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी। सो लवली कचहरी, लवली ॻाल्हियूं अॼु हलनि पियूं पंहिंजी हिन महफ़िल में। सो पाण हाणे हलूं था हिकिड़ी ख़ूबसूरत गाने तरफ़। प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़ आहे नाहिद अलीअ जो, यार किनारा। एंजॉय दिस ट्रैक। कितने
वेलकम जी, वेलकम, खुशामदीद, भलीकार भलीकार भलीकार। अवां सभिनी ॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में भलीकार। अवां जो प्यार, अवां जो मोहबतूं, अवां जूं ख़ुशियूं ऐं अवां जी ख़ुशियुनि जो अहसासु हिन प्रोग्राम में आहे शामिल। ऐं कोशिशि आहे त मोहबतूं, प्यार, ख़ुशियूं ऐं अहसासु हिते ई पाण विरहायूं, छो त वक़्तु ॾाढो ॾुखियो आहे प्यारा। जॾहिं वक़्तु ॾुखियो थी वेंदो आहे त पोइ ज़िंदगीअ जी सम्झ में ईंदी आहे, ज़िंदगीअ जी ख़बर पवंदी आहे। जॾहिं असां नंढड़ा ॿार हूंदा आहियूं, जॾहिं असां जे मथां को ज़िमेदारी न हूंदी आहे, ख़र्ची वठंदा आहियूं, रांदियूं खेॾंदा आहियूं ऐं का ज़िमेदारी न हूंदी आहे, ॾाढी निंड कंदा आहियूं ज़बरदस्त तरीक़े सां, ख़बर आहे त घर वेंदा आहियूं मानी मिलंदी आहे। पर जॾहिं आहिस्ता आहिस्ता जॾहिं असांजी एज वधंदी वेंदी आहे, ज़िमेदारियूं असांजी ज़िंदगीअ में ईंदियूं आहिनि, त असांखे ख़बर पवंदी आहे ज़िंदगी छा आहे। ज़िंदगीअ सम्झणु ॾाढो सवलो आहे। तव्हां जेकॾहिं सम्झणु चाहियो था त तव्हां सम्झी सघो था, नथा सम्झणु चाहियो त पोइ ज़िंदगी गुज़री सघे थी। वक़्तु गुज़ारे वेंदो माण्हू, पर वक़्तु अहिड़ो गुज़ारे वञे जंहिंसां माण्हू यादि ज़रूरु कनि, दुनिया वारा यादि ज़रूरु कनि। सो 0213512296 टेलीफोन नंबर आहे। हिन नंबर खे डायल कंदो प्रोग्राम में कुझु मिंट आहिनि, कुझु कचहरियूं कयूं था, कुझु ॻाल्हियूं कयूं था, कुझु मिंटनि में कुझु कॉल्स वठंदासीं, गानो हलाईंदासीं ऐं पाण मोकिलाए हलाए वेंदासीं। सो राति जो ई ख़ूबसूरत पर, हिन पर खे वधीक ख़ूबसूरत बणाइण जे लाइ तव्हांखे लाइव कॉल करणी आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम राजा भाई, सारा वाला खुशहाल ठीक ठाक ख़ैर? सब ख़ैर, महिरबानी अदा। केरु पियो ॻाल्हाए? इंजीनियर मोहम्मद अयूब मक्सी ॻाल्हायां थो, जलमक्सी खां। कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियां, चाक आहियां, चङो आहियां, भलो आहियां? ऐं रामन नादो आहे, अल्लाह जो एहसान जो शुक्र आहे। ज़िंदगी कीअं पई गुज़रे तुंहिंजी? अल्लाह जी महिरबानी जो शुक्र आहे, सुठो गुज़रे। केतिरी सुठी थी गुज़रे ज़िंदगी? ज़िंदगी इहा आहे त सर्दी आहे। ज़िंदगी सर्दी आहे? चलो वेरी गुड। ज़िंदगी सर्दी आहे त पोइ ज़िंदगी हा उमिरि जी मुबारक थियनि। ख़ैर मुबारकूं जानी, ख़ैर मुबारकूं, महिरबानी महिरबानी। ॿियो छा हाल आहे? अल्लाह जे करम में शुक्र आहे। पहिरीं बार तव्हां कॉल। अच्छा, पहिरीं बार कॉल कई आहे? जी हा। चलो ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढो सुठो लॻो तव्हांजो पहिरीं बार कॉल आई तव्हांजी, ॾाढो सुठो लॻो। को गानो शानो ॿुधायो था पंहिंजे आवाज़ अंदाज़ में? जी फ़िलहाल न, ॿिए वारे तव्हांखे ॿुधाईंदासीं। ॿिए वारे भला कॾहिं वारे? कहिड़े वारे वारो? उहो कॾहिं ईंदो? वरी अॻिले सूमर ते ईंदो इंशाअल्लाह। अॻिले सूमर ते ईंदो? सुभाणे बि अची सघे थो उहो तव्हांजो वारो? चलो सुभाणे तव्हांखे ॿुधाईंदासीं। चलो हा, चलो ठीकु आहे। तव्हांजे मथां कर्ज़ो चढ़ी वियो असांजो। जी जी हा बिल्कुलु। चलो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। थैंक यू वेरी मच दोस्त, प्रोग्राम में शामिलु थिया, महिरबानी। अधु असां सां गॾु भई राति जो ख़ूबसूरत पर, हिन पर खे अञा वधीक ख़ूबसूरत बणाईंदासीं। वधीक ख़ूबसूरत तॾहिं बणिजी सघे थो जॾहिं का सुठी सुहिणी शाइरी असांजी ज़िंदगीअ में अचे। शाइरी तॾहिं ई माण्हू ॿुधाए सघे थो जॾहिं ज़िंदगीअ जा तजुर्बा हुजनि, ज़िंदगीअ में के ग़लतियूं थियूं हुजनि, ज़िंदगीअ में के सुठा लम्हा गुज़रिया हुजनि, त ज़िंदगी आसान थी सघे थी ऐं सुठी थी सघे थी। सो पाण शाइरी बि ॿुधाईंदासीं ऐं कचहरियूं बि कंदासीं ऐं ॻाल्हियूं बि कंदासीं। त अॼु जी हिकिड़ी ख़ूबसूरत शाइरी जेका मां हमेशह पढ़ंदो आहियां पंहिंजे प्रोग्रामनि में, त वस में नाही जो विसारे छॾियां, राति त नाही जो गुज़ारे छॾियां। वस में नाही जो विसारे छॾियां, राति त नाही जो गुज़ारे छॾियां। दर्द आहिनि त दिलि दुखाइनि था, पखी हुजनि त उॾारे छॾियां। तूं अची न अची मर्ज़ी आहे तुंहिंजी, तूं अची न अची मर्ज़ी आहे तुंहिंजी, रस्ता त सभु सिंगारे छॾियां। हाय ॾाढो थो झलियांसि, ॾाढो थो झलियांसि, पर नथी झलिजे, दिलि झंग त नाहे जो मां साड़े छॾियां। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, मोहबतूं, प्यार ऐं लवली कचहरियूं अवां सभिनी सां थियनि पियूं। ऐं राति जे ख़ूबसूरत पर खे अञा वधीक ख़ूबसूरत बणायूं पिया, छो त कचहरी तव्हां खां ई थींदी आहे, लाइव कॉल जे थ्रू थींदी आहे, मैसेज जे थ्रू थींदी आहे। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। ओके जी, कॉल डिस्कनेक्ट थी वई आहे, का ॻाल्हि कान्हे का। सो मोहबतूं, प्यार ऐं प्यार जो अहसासु तॾहिं ई असांखे थींदो आहे जॾहिं असां पंहिंजी ज़िंदगीअ जो कुझु वक़्तु ग़लतियुनि में गुज़ारींदा आहियूं। ज़िंदगीअ जो कुझु वक़्तु असां उन्हनि मसइलनि में गुज़ारींदा आहियूं जेके मसइला असांजी ज़िंदगी में कॾहिं अचणा ई न हुया। सो मसाइल असां पाण ई जेको आहे सो पैदा कंदा आहियूं ऐं उन्हनि खे पाण खे ई वरी मुंहुं ॾियणो पवंदो आहे ऐं हल करिणो पवंदो आहे। जॾहिं तव्हां पंहिंजे मसइलनि खे, पंहिंजी मुश्किलातुनि खे तव्हां मुंहुं नथा ॾेई सघो त पोइ तव्हां हिन दुनिया खे मुंहुं नथा ॾेई सघो। ज़िंदगी खुली जियो, ऐं जॾहिं ज़िंदगीअ तव्हां खुली जीअंदो त ऑटोमेटिकली तव्हांजी ज़िंदगी आसान थी वेंदी, मोहबतूं अची वेंदियूं तव्हांजी लाइफ में, ख़ुशियूं अची वेंदियूं, सुकून अची वेंदो तव्हांजी ज़िंदगीअ में। पंहिंजो पाण खां वधीक तव्हां ॿिए कंहिंखे तरजीह न ॾियो, पंहिंजो पाण खां वधीक तव्हां ॿिए कंहिंखे अहमियत न ॾियो। जेकॾहिं तव्हां पंहिंजो पाण खां वधीक कंहिं ॿिए खे अहमियत ॾेई छॾी त पोइ फिनिश, पोइ रेड सिग्नल अची वियो ज़िंदगीअ में, ॻाढ़ो सिग्नल अची वियो।
सो दोस्त मुंहिंजा टिकटॉक ते बि अॼु आउं लाइव आयो आहियां दोस्त मूंखे हिकिड़ी सेटिंग करे ॾिनी मुंहिंजी चलो टिकटॉक ते बि तव्हां सां कचेरी कयूं MD मुनवर मूंसां गॾु आहे कहिड़ा हाल आहिनि MD मुनवर थैंक यू वेरी मच सो राति थिए थी सूर जागनि था मोहबतूं प्यार ऐं ख़ुशियूं माण्हुनि जूं अचनि थियूं ऐं ख़ुशियुनि सां गॾु गॾु अहसास बि थिए थो सो अहसास खे जेकॾहिं महसूसु करिणो आहे त पोइ कुझु असांखे सिखणो पवंदो पंहिंजी ग़लतियुनि मां पंहिंजी कचहरियुनि मां पंहिंजी उमिरि मां पंहिंजे माण्हुनि मां पंहिंजनि रिश्तनि मां दिलि जे रिश्तनि मां रूह जे रिश्तनि मां ऐं दुनियावी जेके रिश्ता आहिनि उन्हनि मां सिखणो पवंदो असांखे कुझु न कुझु असां सिखंदा न आहियूं असां चवंदा आहियूं असां सभु कुझु सिखियल आहियूं पर न ईअं न आहे सिखियल असां कुझु बि न आहियूं असांखे सिखणो पवंदो कुझु न कुझु सिखणो पवंदो सो मोहबतूं राजा हसन थैंक यू वेरी मच जॉइन कयो आहे मूंखे एंड एजाज़ हुसैन जॉइन कयो आहे थैंक यू अदा दोस्तो तव्हां जॉइन कयो आहे सो रात जो ख़ूबसूरत पहर हिन पहर खे अञा वधीक पाण इंजॉय करे सघूं था मोहबतूं विराए सघूं था कचहरियूं करे सघूं था ॻाल्हियूं करे सघूं था कॉल वठूं था हिकिड़ी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कहिड़ा जी भाऊ तनवीर गाड़ी टोकरी शहर मां कहिड़ा हाल अथई तनवीर ख़ुशि आहियां चाक आहियां चङो आहियां भलो आहियां शुक्र अल्हम्दुलिल्लाह तो बाज दोन दाम दे भाऊ कुछ लगा के बिल्कुलु ठीकु ठाक आहियां कहिड़े ॾोकरी शहर मां ॻाल्हाई पियो जी जी गाड़ी जो गलान तनवीर गाड़ी अच्छा तनवीर गाॾी ॾोकरी में छा कंदो आहे दोस्त जी मैकेनिक जो दुकान आहे पंचरनि जो पंचरनि जो दुकानु आहे माना पंचर ठाहींदो आहे माना जेको टुटल शइ आहे उनखे जोड़ींदो आहे जी जी चलो ॾाढी सुठी ॻाल्हि ज़बरदस्त ज़बरदस्त जी तव्हां शो पारे जो उते टीवीअ में नंबर लॻल हुयो नंबर कढी डायल कयो असां नंबर कॾहिं डायल कयो आहे तव्हां जी जी चलो ज़बरदस्त सुठी ॻाल्हि आहे तव्हां नंबर कॾहिं डायल कयो आहे काफ़ी असे में तव्हां शो ॾिसंदा आहियूं पर ॿ टे दफ़ा बंदि थियल हुयो असांजो भाऊ अलाए काॾे गुम थी वियो आहे गुम थी वियो आहे काॾे गुम थी वियो आहे छो गुम थी वियो आहे बसि अलाए दिलि मां कढी छॾियो अथव भाऊ लॻे थो न कुझु बि न आहे तव्हां दिलि में ई आहियो हमेशह रहंदो ठीकु आहे थैंक यू सभु ख़ैर सभु सेट महिरबानी भई छा हाल आहे केक छा तुंहिंजा ठीकु आहिनि सभु सेट एवन मां थोरो लिंक ॾेई वठां लाइव हा सो ख़ैर मोहबतूं विरायूं पिया राति थिए थी सूर जागनि था ऐं सूरनि खे तव्हां तॾहिं ई तव्हां सुठो करे सघो था सम्झी सघो था जॾहिं तव्हां सूरनि खे सम्झंदव ऐं सूर तॾहिं ई सम्झिया वेंदा आहिनि जॾहिं तव्हांखे ज़िंदगीअ जा तजुर्बा थींदा ज़िंदगीअ जा तजुर्बा तव्हांखे छा मां थींदा आहिनि तव्हांजे दोस्तनि मां थींदा आहिनि तव्हांजी फैमिली मां थींदा आहिनि तव्हांजे वेझो जेके रत जा रिश्ता हूंदा आहिनि उन्हनि मां थींदा आहिनि सो ज़िंदगीअ जा अहम जेके जॻहियूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे सम्झणु घुरिजे असांखे सो मोहबतूं प्यार ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसास में सभिनी खे शामिलु थियो आहे प्रोग्राम जो वक़्तु हाणे पंहिंजी पुॼाइण ते पहुची चुको आहे मां वठंदो हाणे इजाज़त इंशाल्लाह ज़िंदगी क़िस्मत ऐं तबियत सां त वरी सुभाणे राति जो असां थींदी मुलाक़ात तेसिताईं दुआउनि में यादि रखिजो पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो वेंदे सुठो सुठो गीत तव्हां सभिनी प्यारनि जे लाइ लवली गानो आहे आई होप त तव्हांखे ज़रूरु पसंदि फौज़िया सुमरो जो आवाज़ु एंजॉय कंदा मूंखे ॾींदा इजाज़त लव यू ऑल गुड नाइट टेक केयर हला भाई
सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।